अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वसारि'ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द उ'इद्दत लिल मुत्तक़ीन। मुअज़्ज़ज़ सामिईन, आंखें सामो अज दीन जो जेको अमो ॻाल्हि रखणी हुई उहा जन्नत जी तलब। पाण अक्सर सुनो था जे अल्लाह ताला जन्नत पाके नसीब करे, दुआऊं करो था, पर उहा जन्नत कहिड़ी है अने उन जन्नत में वञे लाइ करे इंसान के क्या क्या अमल कया खपे। पहिरीं मिणीक त पहिरीं ॻाल्हि इहा जे जन्नत जेको है इहा कहिड़ी है। जन्नत जेको है तंहिंजो माना जो मतिलबु थी थो बगीचो, बाग। अरबी में बाग ऐं बगीचे खे जन्नत पण चवाइजे। पाण पिण तसवुर करे सघूं था, हींअर पाण वटि वरसात थी अल्हम्दुलिल्लाह। हींअर पाण खे पंहिंजे घर जे कथा वधारे डूंगर में, सीम में, जबल में वधारे सुख थी। खुला सावक ठही है, हरियाली है ने बाग ने बगीचो जिते पण वेठो उते थधिकार वेठी, उते पाणी वेठो, उते फल फ्रूट वेंदा, उते सावक वेठे, उते छाई वेठी, इंसान जो मन उते लगे। एतिरे अल्लाह रब्बुल आलमीन उन जन्नत के, जन्नत में खाली बाग बगीचा ना है, जन्नत में अल्लाह ताला इतरियूं नेमतूं रखे जंहिंजो को पण हिसाब न। पण तंहिं हूंदे अल्लाह रब्बुल आलमीन उनखे नालो ॾिने जन्नत। एतिरे लाइ करे जे जिते पण सावक वेठी, हरियाली वेठी, थधिकार वेठी, वण वेठा, उते इंसान जी दिलि जेको है लगे। जन्नत जेको है हिकिड़ी अहिड़ी जॻह है जिते अल्लाह रब्बुल आलमीन उन्ही माण्हूअ खे रखंदो जंहिं दुनिया में ज़िंदगी अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारे हूंदी। पाण दुनिया में नज़र दौड़ायूं, दुनिया के निहारियूं, दुनिया में कई अहिड़ियूं जॻहियूं आहिनि, कई अहिड़ा इलाइक़ा आहिनि, उन्हीं के अल्लाह ताला अहिड़ा ख़ूबसूरत बनाए जे इंसान ॾिसे थो त अखी खरी पए। अहिड़ा उन्हीं में बाग बगीचा, अहिड़ा डूंगर, अहिड़ी हरियाली, अहिड़ा मकान, अहिड़ियूं नदियूं, दुनिया के अल्लाह रब्बुल आलमीन इतनी खूबसूरत बनाए छॾियईं जे कई जॻहियूं अहिड़ियूं आहिनि जे पाण उते वञूं त पाछो पंहिंजो वरे जो मन न थिए। अहिड़ियूं कई जॻहियूं पई पाण अॼु त मोबाइल जे अंदरि निहारियूं था कहिड़ा कहिड़ा खूबसूरत दुनिया जा, कहिड़ा कहिड़ा खूबसूरत मीडिया हाणे अचनि था। ये दुनिया है जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन एॾी खूबसूरती रखे। हालांकि दुनिया जेको है उनखे अल्लाह रब्बुल आलमीन बनाए एतिरे लाइ करे जे इंसान खे सज़ा ॾेई करे अल्लाह दुनिया में आणे। अने ये दुनिया जेको है इन जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद-दुनिया सिजनुन लिल मोमिन व जन्नतुन लिल काफिर। दुनिया जेको है ई मोमिन ईमान वारे माण्हू लाइ करे कैद खानो है, जेल। त जेल जेकॾहिं एॾो खूबसूरत है, जेल जेको दुनिया है जेल है, हिते पाण सज़ा भोगण आया आहियूं।
ये जगह जिते पाण सज़ा भोगण आया आहियूं, जिते पाण खे सज़ा मिलई है, न जेल है, कैद खानो है, ई जेल जेकॾहिं एॾो ख़ूबसूरत है तो अल्लाह रब्बुल आलमीन वो जन्नत कहिड़ी ख़ूबसूरत बनायो है जेको पाण करे अल्लाह स्पेशल तैयार कई। उन जन्नत जूं नेमतूं, उन जन्नत जा फल फ्रूट, उन जन्नत जा वण, उन जन्नत जो पानी, उन जन्नत जी हर की वस्तु अहिड़ी है जो उन जे बारे में मां बयान न करे सघां। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फीहा मा ला ऐनुन रअत वला उज़ुनुन समिअत वला ख़तर अला क़ल्बि बशर। जन्नत में इंसान अल्लाह करे अल्लाह ताला अहिड़ियूं अहिड़ियूं वस्तु बनाए, अहिड़ियूं अहिड़ियूं नेमतूं रखें जे उन्ही नेमत के कंहिं पण हथ अञा સુધી ॾिठो न आहे। कहिड़ियूं नेमतूं आहिनि? वला उज़ुनुन समिअत, अने अहिड़ियूं नेमतूं अल्लाह तैयार कयईं जे उन्ही जे बारे में कॾहिं सौं पण न आहे। वला ख़तर अला क़ल्बि बशर, न कंहिं पण इंसान जे दिल में कॾहिं ख़्याल पण न आयो जो वो नेमतूं कहिड़ियूं हूंदियूं। ई त खाली अल्लाह पाके समझाए ला करे कि जन्नत में फल फ्रूट हूंदा, जन्नत में जेको ऐसे खीर जूं नदियूं हूंदियूं, शहद जूं नदियूं हूंदियूं, जन्नत जे अंदर जेको ऐसे चश्मा जारी हूंदा, जन्नत जे अंदर जेको ऐसे मेवा हूंदा, जन्नत में जेको छाई हूंदी, ई मड़े वस्तु अल्लाह पाके समझाए ला करे बयान कई। बाक़ी असल में वो वस्तु कहिड़ियूं हुई वो पाण खे तैर ख़बर पवंदी जॾहिं पाण उन जन्नत में दाख़िल थींदासीं। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह वॾा इमाम गुज़रिया आहिनि। उन जा साथी जेको आहे ईमान वारा, सही अक़ीदे वारा, उन्ही मथे वॾो ज़ुल्म थियो अथई। उन्ही खे माण्हू सतायो ते दुख ॾिनो। हिकिड़े तरह वो मड़े बेरा थी करे इमाम अहमद बिन हंबल वटि आया, अने को फरमायो मतर राहत या इमामना, ए असांजा इमाम है इमाम अहमद बिन हंबल, राहत कॾहिं मिलंदी, सुख कॾहिं थींदो, दुख सही 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 ज़िंदगी सॼी वेंदी रही है, तकलीफ़ूं ख़त्म न थियूं कीअं। हिकिड़ो दुख अञा लहे ॿियो दुख अची वञे, हिकिड़ी मुसीबत ख़त्म थिए ॿई मुसीबत अची वञे, सुख कॾहिं थींदा? पाण त अहिड़ो थींदो न कि इंसान वीचारो सॼी ज़िंदगी ॾुखे में, सॼी ज़िंदगी ॾुखे में, सॼी ज़िंदगी ॾुखे में। न ये इंसान जी जेको आहे पैदा थी इंसान जेको दुनिया में आयो है उनमें ये इंसान की हालत रहंदी। तई हालत अल्लाह फरमाए या अय्युहल इंसानु इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाक़ी। ए इंसान तो दुनिया में आयो ही त तेस ताईं तो मथे तकलीफ़ूं आई, दुख आई, मुसीबतूं आई, मेहनतूं आई, मड़े आई, तेस ताईं तो वञी करे अल्लाह ताला से मुलाक़ात न कई। दुनिया में दुख आई, दुनिया में तकलीफ़ूं आई, टेंशन विया कयूं, मड़े दुनिया में आए, दुनिया में बीमारियूं, आफ़तूं, नुक़सान मड़े आई। त ई दुख कॾहिं ख़त्म थींदा? पाए कॾहिं त चऊं था न हिकिड़ो इंसान वधारे दुखी वे, वधारे बीमार, टेंशन में, ॼाणे कॾहिं सुख थींदो, मां त सुख अखी न ॾिठो। उहो साथी जेको आहे इमाम अहमद बिन हंबल वटि आया ऐं सवाल कयो कि इमाम साहब सुख कॾहिं थींदो, हेॾा दुख सॼी ज़िंदगी निकिरी। त फरमायो इंद अव्वलि क़दमिन तज़उहा फिल जन्नह, सुख तैर थींदो जॾहिं पहिलो पग जन्नत में रखंदा। सुख कॾहिं थींदो? तैर थींदो जॾहिं इंसान पिन जो पहिलो कदम जन्नत में रखंदो, पहिरियों पहिला सुख न। ऐं दुनिया जो सुख इंसान के गम एतिरो मिली वञे, गम एतिरो मिली वञे, इन सुख जो कहिड़ो फ़ाइदो जे इंसान खे जन्नत न मिले। ज़िंदगी कहिड़ो आहे, अॼु सवारे ख़त्म थी ऐं गम एतिरा सुख थियो, गम एतिरी लहर करे लायो, ऐश करे लायो, पर वधारे में वधारे सठ सिलसिले ऐसी में 100 वरिया, पहिरियों पुठियां ज़िंदगी ख़त्म है ना। पर हुआ जो ज़िंदगी है उनकी सिफत आई है खालिदीन फीहा अबदा। अल्लाह फरमाए जो इंसान जन्नत में दाखिल थी वेंदो वो जन्नत में कदे बाहर निकरंदो थी न, हमेशा हमेशा रहंदो। न रुगो ईअं न हमेशा रहंदो, बल्कि जो इंसान जन्नत में वेंदो वो इंसान कदे बीमार भी न थींदो, वो इंसान कदे कोड़ो भी न थींदो। अॼु पाण दुनिया वारे खे न्यायो माण्हू कोड़ा थी था न, ई त थींदा न ॼमार इंसान जी वधे पई। अॼु माण्हू कई 50-60 वरनि जा सॼी दाढ़ी अच्छी थी रही है, पर कारो कलर लगाए करे, केस लगाए करे,
अने फिरे पिया जवान पिंड खे ॾेखारे लॻे ऐं जवान आहियां वॾो न आहियां तूं पिंड खे गमे एतिरो लिका तूं गमे एतिरा कलर कर पण जेको तोजी असल ॼमार आहे उहो वधे वारी आहे कॾहिं पण घटंदी की पण जन्नत में को इंसान जॾहिं वेंदो रहंदो न त उनजी ॼमार वधंदी की न 30 थी 35 वारी 30 थी 35 वारी जेको इंसान जी भरपूर जवानी वेठी हमेशा इंसान इन ॼमार में रहंदो हमेशा हमेशा इन ॼमार में रहंदो कॾहिं पूरो की न थींदो कॾहिं इंसान मथे कोई बीमारी की न अचंदी कॾहिं इंसान थकंदो की न कॾहिं इंसान मथे टेंशन की न हूंदो कॾहिं इंसान खे कंहिं क़िस्म जी व्याधि की न हूंदी अहिड़ी जन्नत कोई व्याधि न वलकुम फीहा मा तशतही अंफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन अल्लाह फरमाए उन जन्नत में आंखे जेकी खपंदो ई मर जुड़ंदो ऐं वेठा हुजा खाली ऑर्डर कजा मूंखे फलाणी वस्तु खपे उन ई टाणे उहो वस्तु हाज़िर थी वेंदी बल्कि ऐं दिल जे अंदर खाली तमन्ना कजा कि वस्तु मूंखे मिले ज़बान चौजा न खाली दिल से तमन्ना कजा को वस्तु हाज़िर थी वेंदी अल्लाह आजी दिल में पूरो हले पियो अल्लाह खे ये ख़बर पवंदी इंसान जेकी चाहींदो इंसान खे मिली वेंदी इंसान दुनिया में वीचारा कई आया कई हसरतों कई तमन्नाओं कई उम्मीदों कई आरज़ूं जे अल्लाह मूंखे ही जोड़े मूंखे वो जोड़े ऐं हिन जहिड़ो मकान बनाया ऐं हिन जहिड़ी गाॾी किना ऐं हिन जेतिरा पैसा करे लाया ऐं हिन जहिड़ो सुखी थिया कई इंसान जी तमन्नाऊं वेंदियूं पर इंसान पंहिंजी तमन्ना जेको आहे कि दिल में खणी ने धरतीअ में दफ़न थी वञे मरे तमन्नाऊं कॾहिं पूरियूं नथियूं थियनि कई उम्मीदूं अधूरियूं रही वञे त इंसान दुनिया मां हलियो वञे पर जन्नत हिकिड़ी अहिड़ी जॻह आहे जे उते इंसान जी हर की तमन्ना पूरी थींदी जेकी आंखे खपे घुरो जेकी खपे ई घुरो बल्कि इंसान खे हिकिड़े इंसान खे जन्नत में केतिरो एरियो मिलंदो केतिरी जॻह मिलंदी ई सुणो पाण अॼु मामूली ज़मीन गिरण वञो लखों रुपया पाण खे खपंदा न लखों रुपया खपंदा अने अॼु दुनिया में माण्हू हिकिड़ी बैठ मथे हिकिड़े फूट मथे विढ़े पिया झगड़ा कई पिया लड़ाइयूं कई पिया हिक ॿिए खे मारी पिया कोर्ट में केस कई पिया मामूली ज़मीन मथां जेको ज़मीन अॼु सवारे ख़तम थी वञे पर हिकिड़ो इंसान जेको जन्नत में वेंदो उनखे जॻह केतिरी मिलंदी आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत जो आखिरी इंसान छेलो मांद जेको मरे वेंदा हुआ उन्हीं खे कोड़ो मिले उहा ॾाढी ख़बर छेलो इंसान आखिरी इंसान जेको जन्नत में वेंदो उनखे कोड़ो मिलंदो फरमायो आउं उन इंसान खे सुञाणा थो आउं उन इंसान खे ॼाणा थो जो इंसान केरु आहे अल्लाह ताला उन इंसान खे जॾहिं दोज़ख मां कढंदो उहो इंसान छेलो इंसान हूंदो आखिरी इंसान जेको जन्नत में वेंदो उन खां पुछिया जन्नत में ॿियो केरु की न जॾहिं जन्नत में वेंदो तंहिं पहिला अल्लाह हुनखे दोज़ख मां कढंदो उहो ॿरी कोलसो बणी वियो कोलसो ॾिठा आहिनि त अखि खे पाण ॿारियूं छेले पासे कोलसो कोयलो बणी वो इंसान दोज़ख में ॿरी कोलसो बणी वियो अल्लाह हुनखे जन्नत मां दोज़ख मां कढी जन्नत में दाख़िल कंदो चवंदो मुंहिंजा बाना में हाणे तूं जन्नत में वो वेंदो सॼी जन्नत ते निहारींदो जन्नत सॼी भरई पई हूंदी पाछो वरी ऐं मुंहिंजा रब तो मूंखे जन्नत में हलाए जन्नत सॼी फूल आहे किथे जॻह बि न आहे ऐं छेलो आहियां मूं पुछिया तो आहे न सॼी जन्नत भराजी वई आहे अल्लाह चवंदो वञ ख़ाली पई आहे भरल न खाली पई आहे वरी वेंदो नियाणी चौथे माण्हू वेठा आहीं जन्नत सॼी भराई पई आहे वरी पाछो वरी ऐं अल्लाह तूं अल्लाह थी करे मूंसे मस्करी कोन ॾींदो मुंहिंजा रब तो रब थी करे मूंसे मज़ाक कोन ॾींदो जन्नत सॼी भराई पई आहे त मूंखे अलाह थो वञ जन्नत में अल्लाह चवंदो वञ जन्नत खाली पई आहे इंसान वरी वेंदो वरी अची थो वो चवंदो है अल्लाह थी करे मुझो रब थी करे तो मुझसे मजाक कोन कईंदो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर अल्लाह ताला खिली पवंदो अल्लाह खिली पवंदो मुझो मानू यार मोड़ पाछो वरी अचे चवंदो की का दो वई मो तौला करे जन्नत में एतिरी जगह रखी है जेतिरी ये सॼी दुनिया रही अने अहिड़ियूं ॿियूं ॾह दुनिया पाण बनाए दुनिया जेतिरी पई है सॼी दुनिया मां फिरी न सघूं हिकिड़ी दुनिया न अहिड़ियूं पाण ॾह दुनिया ॿियूं बनायूं त इहे एतिरी जॻह हिकिड़े उन इंसान खे मिलंदी जेको छेले मां छेलो जन्नत में मिले सॼी दुनिया न अहिड़ियूं ॿियूं ॾह दुनिया अलॻि पाण बनायूं
टोटल 11 दुनिया जो पांच सॼी दुनिया है ना, अहिड़ियूं 11 दुनिया पा बनायूं त एतिरी ज़मीन उन हिकिड़े इंसान खे मिलंदी जेको इंसान जन्नत में छहलो दाख़िल थींदो। पहला जेको मांदा वेंदा रहिया उन्हीं खे त केतिरो मिलंदो अलाह खे ख़बर। अने जन्नत हिकिड़ी अहिड़ी जॻह, इंसान जा जन्नत वारा जन्नत में वेंदा त अल्लाह जा मलाइक दरवाजे मथे उभी करे उनके इस्तक़बाल करना, वेलकम करना। पाने घरे को मेहमान अचे पान दरवाजे को भली के आया, जी करे आया, वेलकम भले बताया पर मैंने बोलो ना अल्लाह रब्बुल आलमीन में वसीकल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा। जेको माण्हू दुनिया में अल्लाह ताला खां डिॼे था वो जरा जन्नत जे दरवाजे मथे ग्रुप बनाए करे जमात बनाए करे पुॼंदा, जन्नत मथे अचींदा। वफ़ुतिहत अबवाबुहा, जन्नत जा दरवाजा खोले में अचींदा। ऐं पोइ वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम, अने जेको जन्नत जे दरवाजे मथे अल्लाह जा मलाइक उभा हूंदा उन्हीं खे चवंदा अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम तिब्तुम, भले आया भले आया भले आया। फदखुलूहा आमिनीन, जन्नत में ऐं सलामतीअ से अमन से दाख़िल थी। ये वो जन्नत जन्नत जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए मुत्तक़ीन फीहा अलल अराइक, जन्नत में जन्नती जेको हूंदा वो आम सावा खटूं डाले करे खटे मथे वेठा हूंदा। खटे मथे रुगो न बल्कि खटे मथे तकियो लगाए करे तकिए मथे औरा पिया हूंदा न, को हिक ॿिए सां ॻाल्हि कंदा पिया। अने को इंसान जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो तर उन इंसान के दिल के अंदर जेको पण हसद है, नफरत है, अदावत है, दुश्मनी है, इन्हीं मिणी वस्तुओं के अल्लाह रब्बुल आलमीन कभी ने खत्म कर सके। वनज़अना मा फी सुदूरिहिम मिन गिल्लिन अला सुरुरिन मुतक़ाबिलीन, अल्लाह फरमाए जन्नतिया जरा जन्नत में वेंदा तो अल्लाह फरमाए उनके दिल में जेकी पण वस्तु हूंदी, हसद हूंदो, खार हूंदो, नफरत, दुश्मनी, अदावत, जेकी पण मड़े असीं कभी ने साफ़ करे छॾींदा। उते मड़े भाउ बनी कंहिंजी कंहिंसे को नफ़रत की न हूंदी। वक़ीला सलामन सलामा, जन्नत में कुरो हूंदो खाली ॻाल्हि कंदा सलाम अलैकुम अस्सलाम अलैकुम अस्सलाम अलैकुम, हिक ॿिए खे सलाम कंदा। ला तस्मउ फीहा लागिया फीहा ऐनुन जारिया फीहा सुरुरुम मरफूआ व अक्वाबुम मौदूआ व नमारिक मस्फूफा व ग़राबिय्य मबसूता। ये आयतों कई तरह सुहावना जुमे में पढ़े में चई। अल्लाह फरमाए इंसान जन्नत में वेंदो को पण बेकार ॻाल्हि की न सुणंदो, ख़ासियूं ॻाल्हियूं जेको माण्हू ॻाल्हि कंदा ख़ासी ॻाल्हि कंदा, को ख़राब ॻाल्हि हूंदी की न। अने जन्नत में माण्हू कीअं हूंदा, बिस्तरे मथे नरम नरम बिस्तरे मथे आम सामा वेठा हूंदा, ॻाल्हि कंदा पिया। उन्हीं के अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा बर्तन ॾींदो जेको सोन में चांदी जा हूंदा, उन्हीं में खेंदा न खेंदा पिया। अने कालीन जेको विछायल हूंदी, कालीन पट मथे कीमती कालीन विछायल हूंदी जंहिं मथे वेही करे ॻाल्हि कंदा। अरे जन्नत जी मिणी कथा वॾी नेमत त इहा आहे, जन्नत जी मिणी कथा वॾी नेमत इहा आहे जे जन्नत में पाण पंहिंजे रब ताला खे ॾिसी सघंदासीं। अल्लाह ताला के पाण ॾिसंदासीं पंहिंजो रब ईंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में जुमे जो ॾींहुं शुक्रवार जो बाज़ार लॻंदी, जन्नत में शुक्रवार जो बाज़ार लॻंदी। माण्हू जेको जन्नती हूंदा वो बाज़ार के फिरेला वेंदा। जन्नतीअ सांझे जो जरा बाज़ार मां फिरी फिरी पाछा वरंदा तर जेको घर वारी हूरूं हूंदियूं वो चवंदियूं जे ऐं सुबुह जो जरा वियासीं त अहिड़ा ख़ूबसूरत न हुआ, हैरा जी खूबसूरती वधी वई है, तुंहिंजो कान थोरो आहे। तर उहो चवंदा असीं सुबुह जो वियासीं ते तर ऐं पण एतिरियूं ख़ूबसूरत न हुयूं जेतिरियूं हैरा हुयूं, इन जो कान थोरो आहे। तर जन्नती जेको हूंदा हुनजी घर वारी खे चवंदा असीं असांजे रब जो अॼु दीदार करे आया आहियूं। यानी हर शुक्रवार जो हर जुमे जो अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे खे पंहिंजो चेहरो ॾेखारींदो, अल्लाह रब्बुल आलमीन दीदार कराईंदो। जरीर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला बयान कई था असीं हिकिड़े रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा वेठा हुआसीं ने 14 जो चंद्र निकिरियो, 14 चंद्र केतिरो चमके थो। असीं राति जो बेरा वेठा हुआसीं, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सतरौन रब्बकुम कमा तरौनल कमर,
क़यामत जो ॾींहुं अने जन्नत में आजे रब खे ईअं ज ॾिसंदा जीअं चंद्र खे ॾिसो पिया। जीअं साम्हूं आखे चंद्र आहे ईअं ज चंद्र वांगुरु आजे रब खे ॾिसी सघंदा अने पाण पंहिंजे रब खे ॾिसी सघूं। इन खां वॾी नेमत ॿई करो आहे अल्लाह खे पाण ॾिसूं। अने ॿई ॻाल्हि जन्नत जी हिकिड़ी वॾी नेमत इहा पाण आहे जे जन्नत में इंसान जरा दाख़िल थींदा जन्नत में वेंदा त अल्लाह रब्बुल आलमीन जन्नती खे उभियारींदो, उभियो 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 पुछंदो ए मुंहिंजा बाना आऊं आंखे अञा थी के ॾियणु चाहियां थो। ए असांजा रब तो असांखे जन्नत ॾिने, असांजा गुनाह माफ़ कए, असांजे अमल खे क़बूल कए, दोज़खनों असांखे बचाए, अज़ाबनों असांखे बचाए, जन्नत में दाख़िल करे छॾे। हाणे असांखे कहिड़ो खपे? मुंहिंजा बाना अञा कीअं खपे थो? अल्लाह हाणे कहिड़ो खपे? हाणे कीअं थो खपे? ए मुंहिंजा बाना इनी मिणी कथा हिकिड़ी वॾी नेमत आखे आऊं ॾियां थो। इनी मिणी वस्तु कथा वॾी नेमत उहा करो है। ए मुंहिंजा बाना उहा नेमत ई है जे अॼु ॾींहं खां पुठियां आ मथे आऊं कॾहिं नाराज़ कोन थींदुसि। अॼु ॾींहं खां पुठियां आ मथे आऊं कॾहिं नाराज़ थिए थो। दुनिया में पाण मिणी खां वॾो दर थी चए ते कुॼाणे अल्लाह किन अमल में नाराज़ थी थिए। नमाज़ एतिरे करे नथा छॾियो जे अल्लाह नाराज़ थी पवंदो। हराम खाधो अल्लाह नाराज़ थी पवंदो। कूड़ कयो अल्लाह नाराज़ थी पवंदो। इंसान खे डप है पर जन्नत में हिकिड़ो इंसान वेंदो इंसान खे ई खौफ़ हूंदो की न जे अल्लाह नाराज़ न थी पए। इंसान खे मिले छूट तोखे खपे ईअं कर। नमाज़ उते ना ही पढ़नी, उते रोज़ा ना ही रखना, उते इबादत ना ही करनी, उते कीअं ना ही करणो, उते आराम करणो, लहर करनी, जिंदगी भर उते रहणो है। कोई टेंशन न। जन्नत लमई न पाण समझो था जन्नत लमई है। जन्नत लमई ना है मुंहिंजा भाउ। जन्नत एतिरी ऊंडी है हितां पंहिंजो साह निकिरे थो हुतां पाण जन्नत में पुॼी वञूं था। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल जन्नत अक़रबु इला अहदिकुम मिन शिराकि निआलिही। जन्नत जेको है जन्नत आजे जोड़े में जेको वांदरी जेका ॿधो था इन कथा पण आंखे उॾी है। ही त पग आंखे लमो थियो इन पग कथा पण आंखे जन्नत उॾी है। क्यों उॾी है? हेॾा जीअर आयो ज़िंदा आयो माण्हू बेरा वियो था थियो था पियो था आंजो साह निकिरियो ऐं ईमान वारा आयो नेक आयो फौरन जन्नत वारा मलाइका आके कोठे ला करे पुॼी अचनि उन ई टाण हिकिड़े सेकंड। बल्कि इंसान जरा उनजो साह निकिरे थो न उन ई टाणे अल्लाह जा मलाइका अची करे उनखे ख़ुशख़बरियूं सुणाईंदा त तो नज़्ज़रु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू। ए ईमान वारा इंसान तूं गमगीन न थी, तो परेशान न थी, इंसान खे ख़ुशख़बरियूं मिले। ये जन्नत अने जन्नत जी हिकिड़ी नेमत इहा पण आहे कुर्बान वञो उन नेमत मथां। जन्नत में पाण अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी सघंदासीं। मोहब्बत जो दावो पाण ढेर कयूं था ऐं अल्लाह जे नबी से मोहब्बत कयां ऐं मोहब्बत कयां। हिकिड़ी मोहब्बत अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से पाण खे जेकॾहिं हूंदी त पाण जन्नत में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी सघंदासीं। ॾिसी न अल्लाह जे नबीअ खे पाण हथ मिलाए सघंदासीं, अल्लाह जे नबीअ खे पाण सलाम करे सघंदासीं, अल्लाह जे नबीअ से पाण ॻाल्हि करे सघंदासीं। उहो ॻाल्हि जेको पंहिंजे दिलि में हसरत हुए। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे चयो तो चयो ख़बर सहाबा किराम खे चयो हो जे मुंहिंजी दिलि में ये तमन्ना है ऐं चाहियां थो ऐं मुंहिंजे भाई खे ॾिसां। कंहिंखे ॾिसां? ऐं मुंहिंजे भाई खे ॾिसां। त सहाबा किराम पुछो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं आजा भाउ नहीं, असीं आजा भाउ नहीं? त फरमायो न ऐं मुंहिंजा सहाबी आहियो ऐं मुंहिंजा असहाबी आहियो ऐं मुंहिंजा साथी आहियो मुंहिंजा भाउ उहो ई जेको मूं नु पुठियां अचींदा मूंखे ॾिठो की न हूंदो पर तंहिं हूंदे पर मूं मथे ईमान रखंदा। ई पाण रहियासीं पाण से मिले जी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमन्ना करे विया आहिनि या उन्ही माण्हू खे ॾिसां जेको मुंहिंजा भाउ आई जेको मूं मथे ईमान रखंदा मूंखे ॾिठो न आहे। दुनिया में पाण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी न सघियासीं। कॾहिं के दिलि में ख़्यालु अचे काश उन ज़माने में पैदा थियो अल्लाह जे नबीअ खे ॾिठो इस्लाम क़बूल कयो सहाबा किराम जहिड़ो वियो इस्लाम लाइ करे मूं कर वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं पर उहो पाण खे दौर नसीब न थियो। हाणे अॻियां जेको दौर आहे पाण नबीअ ॿेरा रहो
अबू बकर सिद्दीक से पाण यार कयूं, उमर फारूक वटि पाण वियो, उस्मान गनीम से पाण ॻाल्हि कयूं, अली रज़ी अल्लाह तआला अन्हु से पाण मिलो, सहाबा किराम जी महफ़िल वे उन में पाण वेठल हो, उहो जेकॾहिं पाण खे मड़े खपे थो त पाण जन्नत लाइ कई तयारी कई। जन्नत में ई मड़े वस्तु पाण खे मिलनि, जन्नत में टोटल पाण खे छूट मिलंदी, कंहिं क़िस्म जी को कमी ई न हो। पाण उन जन्नत में वञे लाइ करे कोन खपे थो, अमल खपे, कोन खपे थो, अमल खपे। जन्नत खूबसूरत है, जन्नत जी आउं मड़े जेकॾहिं आपसे बयान करण दियां सॼी राति निकिरी वेंदी, एतिरी वस्तू कयूं, पर समझी लायो जन्नत जन्नत है, जन्नत कहिड़ो है, जन्नत है नेमत एतिरी पई आहे जंहिंजो कोई हिसाब न आहे, को छेड़ो न आहे। उन जन्नत में वञे लाइ करे इंसान खे अमल खपे। अल्लाह फरमाए लैस बिअमानिकुम व अमानी अहलिल किताब, आजी तमन्ना करे से आके जन्नत की न मिली है, ऐं समझो जे इंशाअल्लाह मुझे अल्लाह ताला जन्नत दींदो, खाली तमन्ना करे से जन्नत नथी मिले। जन्नत लाइ करे इंसान खे अमल करणा पए। वो क्या अमल आई जो इंसान के जन्नत में खणी वेंदा, अमल डिघ आई, पण पंहिंजी ज़रूरत प्रमाणे अहिड़ा अमुक अमल जो पाण करे आसान पड़े न पाण खे कया खपे, वो अमल जो पाण खे जन्नत में पुॼाइए था, उन्हीं जा अहम अहम जो ख़ासि उहा के समा में बयान कया। मिणी कदा पहिरीं जन्नत में वञे लाइ करे तौहीद खपे थो, पूरो खपे थो तौहीद। हिकिड़ो इंसान जो तौहीद वारो आहे उन लाइ करे ये उम्मीद है कि अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान के जन्नत दींदो। मैं अल्हम्दुलिल्लाह पाण तौहीद वारा आहियूं, पाण शिरक न कई, पाण बड़े गुनाह कया हूंदा, पाण कूड़ कया हूंदा, पाण गिला गिबत कई हूंदी, पाण चोरई कई हूंदी, पाण ज़िना कयो हूंदो, पाण कई गुनाह कया हूंदा, पाण हिकिड़े गुनाह में जेको पाण बचियल आहियूं उहो गुनाह जो शिरक। जिंदगी में कॾहिं शिरक न कयो, अने शिरक उहो गुनाह आहे जंहिंजे बारे में अल्लाह फरमाए इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह रब्बुल आलमीन शिरक खे कॾहिं माफ़ न कंदो, शिरक खां सवाइ ॿिया जेके पण गुनाह हूंदा अल्लाह माफ़ करे छॾींदो। त पाण शिरक न ई कयो ऐं अल्लाह ताला में पाण इहा उमेद पण रखूं था कि अल्लाह रब्बुल आलमीन तौहीद जी वजह से पाण खे जन्नत नसीब कंदो इंशाअल्लाह। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखल जन्नत, जंहिं इंसान जो आखिरी कलमो ला इलाहा इल्लल्लाह हुए वो इंसान जन्नत में वेंदो। आखिरी कलाम यानी इंसान दुनिया खे छॾे वञे थो, अने मौत पूरे मथे आयो, तौहीद मथे मौत आयो, छहली जेको ॻाल्हि कयो उन कोर चई ला इलाहा इल्लल्लाह, अने साह निकिरी वियो, ये इंसान जन्नत में। ॿी हदीस में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह हर्रम अलन नार मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह यब्तगी बिज़ालिका वजह अल्लाह। अल्लाह ताला उन इंसान के दोज़ख मथे हराम करे छॾे, यानी वो इंसान दोज़ख में की न वेंदो, केॾा वेंदो, जन्नत में वेंदो। क्यों इंसान जंहिं चयो ला इलाहा इल्लल्लाह, अने खुला चयो अल्लाह रब्बुल आलमीन के राज़ी करे लाइ, माण्हुनि खे ॾेखारे लाइ करे न, अल्लाह के राज़ी करे लाइ करे जंहिं इंसान ला इलाहा इल्लल्लाह चयो इंसान जन्नत में वेंदो। तौहीद, ये तौहीद ज़रूरी है, तौहीद पाण वटि आहे त तौहीद खे पाण बचायूं। हराना पाण में वो कम अचेगा जो शिरक वारा कम आहिनि, नंढा नंढा कम जंहिंखे पाण मामूली इन से कहिड़ो थियो आहे, एतिरे से कहिड़ो थियो, एतिरे से तौहीद वेंदो रहे थो न। तौहीद जेकॾहिं ख़तम थी वियो त पाण गुनहगार वटि ॿियो को अमल आहे ज न। पाण हिकिड़ी ज उमेद मथे आहियूं कि इंशाअल्लाह पाण तौहीद जी वजह से कामयाब थींदासीं। अने इन तौहीद खे पाण मामूली सम्झी करे किथे ॾोरो कराए लाथो, किथे तावीज़ करे लाथो, किथे वञी करे कंहिं फीणा खोड़ा पढ़ाए लाथा, न कई अहिड़ा कम जेको पाण शिरक वारा हराना कयूं पिया, इन ॿिनी कम खां बचियो खपे। तौहीद खे न विञायो, तौहीद खे न विञायो, आखे तकलीफ़ हूंदी। अॼु पंहिंजे माहौल मुआशरे में कई माण्हू अहिड़ा आहिनि, हू चए मूंखे नज़र आहे, को चए मूंखे कंहिंखे जादू करे छॾियो आहे, को चए मूंखे जिन आहे, हिन वटां फीणा पढ़ाया, हुन वटां फीणा पढ़ाया, थेले तां ॾोरो वधाए छॾियो, पर बड़े अॼु खेल पाण में हले पिया। मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह ताला इन वस्तु खे यादि रखो ऐं अल्लाह ताला ईमान वारे माण्हू खे आज़माए थो। मुसीबत अचींदी, बीमारी अचींदी, तकलीफ़ थींदी, इंसान खे सब्र कयो खपे। चाहे जिन है, चाहे नज़र है, चाहे जादू है, चाहे झूठी यार 4 वर्ष मूंखे नथो छॾे छॾ भई, 100 वधारे बीमार अहिड़ा पर माण्हू थिया आहिनि जंहिंखे 2 वर्ष अस्पताल में थी विया आहिनि। वञो उन्हनि खे न्यारो, उन्हनि जो 2 वर्ष खां खाधो बंदि थियो आहे, पाणी उन्हनि जो बंदि है, बोतल चढ़ाए पिया उन्हीं मां जहिड़ा ठाहिनि था, त उन्हीं खां तूं बहितर आहीं न, सब्र कर। हिकिड़ी औरत
नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थी हबशी औरत सम्झो न, कारी कलोटी, कारी कलो हबशा जेको ऐं वञो मके में हज उमरो कयल वॾा कारा जेको मुड़ुस वेंदा, इन्हनि जी जेकी औरत कारी कलोटी औरत, हबशी औरत, जेतिरी ख़ूबसूरत न वई, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे चए थी, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे मिर्ग जी बीमारी है। कहिड़ी बीमारी है? मिर्ग जी बीमारी है। अचानक मूंखे दौरा अचे था, किरी पां, अने जरा किरी पां थी तेरा बेपर्दा थी वञा थी, मुंहिंजो पर्दो ॾेई वञे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह ताला वटां दुआ करो, अल्लाह ताला मूंखे इन बीमारीअ मां शिफ़ा ॾे ऐं ठीक थी। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तू जेकॾहिं चएं थी त आऊं तौला करे दुआ घुरां थो जे अल्लाह ताला तोखे शिफ़ा ॾे, तो जी बीमारी ख़त्म थी वञे, पर जेकॾहिं तूं सबर कई त अल्लाह ताला तोखे जन्नत ॾींदो। फिर फरमायो, ऐ अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जन्नत मूंखे मिलंदी? चए हा। सबर कयां, बीमारी बनाई जे त सबर कर, तोखे जन्नत मिलंदी। ए अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं सबर कयां थी इन बीमारी मथे, भले मूंखे बीमारी की वांदो न आहे, आऊं सबर कयां, इंशाअल्लाह मूंखे अल्लाह जन्नत ॾींदो। जन्नत जी खुशखबरी मिलई है उन औरत के जंहिं बीमारी मथे सबर कयो आहे। न पंहिंजी औरत एतिरी कमज़ोर है, जरा खां मथो ॾुके, जरा की तकलीफ़ अचे, है घोड़ा खुजान, थोरो सबर पियो खपे। न सब्र में उम्मीद ये रखी खपे कि अल्लाह ताला जन्नत ॾींदो। पर वो औरत जब रवानी थी, साबिया थी वई यार, वरी अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमारी मथे आऊं सबर करे रहिया, पर ऐं अल्लाह ताला वटां ये दुआ करो जे जरा आऊं मिर्गीअ में बेहोश थी किरी पां त मुंहिंजो पर्दो हटे न आहे, कुर्बान मुंहिंजो पर्दो ई हुआ, आऊं बेहोश थी वञा पर कंहिं मुंहिंजे पर्दे में न पंहिंजी औरत होश में अची करे पर्दो नथी करे। इहा हालत रही त इंसान खे तौहीद मथे कायम रहियो खपे, अहिड़ो को पण न कयो कमु कयो खपे जेको तौहीद जे खिलाफ। ॿिए नंबर मथे ॻाल्हि जेको आहे उहा आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करणु, अल्लाह जे नबी जी ॻाल्हि मञणु। पाण कहिड़ो कयूं था, पाण पंहिंजे रस्म रवाज मथे हलूं था, पाण पंहिंजे ॾाॾे माइट पुठियां हलूं था, अमुक पंहिंजे मुस्लमान भाउ पिण जे इमाम पीर पुठियां हलनि था, अने अमुक पाण जेको पिण जे मन पुठियां हलूं था। मूंखे ठीकु लॻी आऊं कयां, ही त मुंहिंजा ॾाॾा माइट कंदा हुआ, ही त असांजे कुटुंब जी रस्म रवाज आहे, ही त असांजे क़ौम में ई अचे पियो, हिन मां असां हथ न कढी सघूं। अल्लाह जे नबी जो फरमान हिकिड़े पासे, अल्लाह जे नबी फरमान ही न आहे करणो, मुंहिंजा ॾाॾा माइट कंदा हुआ त आऊं कंदुसि। अल्लाह जे नबी फरमान ही हराम है, पर असां में रस्म रवाज अहिड़ा आहिनि असांखे करणा पवंदा, थोरो कोई छुटे नथा सघूं। ये अल्लाह जे नबी जी नाफ़रमान। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुक्म कंहिं पण वस्तु जे बारे में अची वञे, वो पंहिंजे मरणे जे बारे में चए भले, पंहिंजे पढ़णे जे बारे में, पंहिंजी शादी के बारे में चए भले, पंहिंजे मौत के बारे में चए भले। अक्सर पाण जेको खुराफात कयूं था ई मौत मथे या शादी मथे कयूं। शादीअ में कई रस्म रवाज पाण कई, मौत मथे पाण कई रस्म रवाज आहिनि, ई मणे इस्लाम जे अंदर न आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुक्म अची वियो, ई मणे वस्तु हराम ई, मूं हथ कढिया, मुंहिंजी क़ौम भले करे, ॾाॾा माइट भले कंदा हुआ, भले ॻोठ में रस्म रवाज आहे, ॻोठ वारा माण्हू भले खिले, कीअं वांदो न आहे, पर ई इस्लाम में न आहे, मूंखे न आहे करणो। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा, मुंहिंजी सॼी उम्मत जन्नत में वेंदी, सॼी उम्मत, उहो माण्हू की न वेंदा जंहिं इनकार कयो, जन्नत में वञे खां जंहिं इनकार कयो। सहाबा किराम पुछो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में वञे खां केरु इनकार कंदो, कोई इनकार न करे, मड़े वेंदा। त फरमायो, मन अताअनी फक़द दखलल जन्नह व मन असानी फक़द अबा, जंहिं इंसान मुंहिंजी इताअत कई, मुंहिंजी ॻाल्हि मञियो, मुंहिंजे चए मथे हलियो, उहो जन्नत में वेंदो, अने जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई, समझी लायो उन इंसान जन्नत में वञे खां इनकार करे छॾे, ना करे छॾे, मूंखे जन्नत में न आहे। त पाण जेको पण अमल कयूं तंहिंखां पहिरीं नियारे लाहियूं जे हिन अमल जो सबूत अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां आहे त न आहे, हदीस में आहे त न आहे। अल्लाह जे नबी हिन वस्तु जी असांखे रजा ॾिनो या न ॾिनो, पंहिंजी इताअत कई। टियों अमल जेको इंसान खे जन्नत में खणी वेंदो उहो आहे नमाज़, और आहे नमाज़। अने नमाज़ में ख़ासि फर्ज़ नमाज़ त आहे छा आहे, हिकिड़ो साहबी, हिकिड़ो देहाती सम्झो था, गामड़े जो रहंदो, न गामड़े जा माण्हू थोरा भोरा माण्हू वीचारा, त चालाक न वे, भोरा माण्हू वे, अबोल माण्हू वे, तो को देहाती अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो,
मैं पुछो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे को अहिड़ो अमल दस्यो जे आऊं उ अमल कयां त आऊं जन्नत में दाखिल थी वञा। न ॿई हदीस में अचे तो उन इंसान फरमाए ऐं अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला मूं ते कहिड़ो फर्ज़ कई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मथे ॾींहं ने राति में 5 टाइम नमाज़। चे इन खां सवाइ ॿियो कीअं न? चे ॿियो कीअं न? चे ॿियो? चे 12 महीने में हिकिड़ो महीनो रोज़ा। चे इन खां सवाइ ॿियो की? चे ॿियो कीअं न? अल्लाह जा नबी का जब माण्हू रवानो थियो त फरमाए जे आऊं न इन में की वधारो कंदोसि न की घटाए कंदोसि। 5 टाइम नमाज़ पढ़ंदोसि, 12 महीने में जर रोज़ा अचींदा और रोज़ा रखंदोसि। जब वो इंसान रवानो थियो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं इंसान खे जन्नती न्याणो हुजे इनखे न्यारे लाइ जन्नती ही वञे पियो, इनखे न्यारे लाइ जन्नती इंसान। त इंसान जेको 5 टाइम नमाज़ पढ़े थो, 12 महीने में रोज़ा रखे थो, उहो इंसान जन्नती आहे। न नमाज़ी जेको हुजे न नमाज़ी, उहो इंसान सचो जेको नमाज़ी आहे उहो गुनाह खां पाण बचे थो। पाणी नमाज़ अहिड़ी नमाज़ है, नमाज़ पढ़ियासीं मस्जिद मां ॿाहिरि निकिरी फिर गुनाह में चालू कूड़ कंदासीं पिया, हराम खाईंदासीं पिया, गिलाऊं कंदासीं पिया, चुगलखोरी कंदासीं पिया, ॿार खे विढ़ाईंदासीं पिया, फितना उबा कंदासीं पिया, मणे कयूं पिया। मस्जिद पूरता मुस्लमान, मस्जिद मां ॿाहिरि निकिरिया त गैर मुस्लिम थी वेंदा। ग़लति है। हिकिड़ो इंसान मस्जिद में पण मुस्लमान, मस्जिद में ॿाहिरां पण मुस्लमान मां। चौथो अमल जेको इंसान खे जन्नत में खणी वेंदो उहो आहे कंहिं पण मुसलमान के खिलाफ दिल में कदे हसद में खार न रखणो। कंहिं मुसलमान से कदे खार में हसद न करणो। हिकिड़ो साहबी अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला बयान कई त असीं मस्जिद में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा वेठा हुआसीं त अल्लाह जे नबी सहाबा किराम खे चयो हिन ई मस्जिद जे दरवाजे मां अहिड़ो को इंसान अची वेंदो जेको जन्नती आहे। मस्जिद के दरवाजे में कोई इंसान अची वेंदो जेको जन्नती आहे। साहबा किराम चयो असां निहारियो त को माण्हू देहाती माण्हू अहिड़ो आयो पे, मसो करे आयो पे, वज़ू करे आयो पे। वज़ू जो जेको पाणी हो उन जा खुड़ा जेको हुआ कतरा उहो ॾाढ़ीअ में जा किरिया पे। अने जोड़ो जेको हथ में खणी आयो पे, जोड़ो हथ में खणी मसो करे आयो पे, वज़ू करे ॾाढ़ीअ में जा पाणी किरियो पे। अल्लाह जे नबी फरमाए कोई इंसान जन्नती अची वेंदो, उहो इंसान आयो। ॿियो ॾींहुं थियो अल्लाह जे नबी वरी फरमायो जे वरी जन्नती अची वेंदो, उहो इंसान सेम उन ई हालत में आयो। उहो वज़ू करे उहो ॾाढ़ीअ में जा पाणी जा खड़ा करिया पे, थोरो हथ में। टियों ॾींहुं थियो त टे ॾींहं अल्लाह जे नबी वरी फरमायो जेको इंसान जन्नती अची वेंदो, उहो इंसान सेम उन ई हालत में आयो। पहिरियों चयो मूंखे अहिड़ो थियो ही इंसान जंहिंखे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लगातार 3 ॾींहं जन्नती चयो हुयो, नियाज़ में खड़ो जी इंसान जन्नत में कुला वञे थो। चए आउं हुनजे घर पुॼी वियुसि राति जो ने हुनखे चयो जे आउं मुंहिंजे पैसे वेड़ी रीस करे आयो हुयां, आउं मुंहिंजे पैसे वेड़ी रीस करे आयो हुयां, आउं तुंहिंजे घर 3 ॾींहं थियो हूंदुसि। त भले भाउ थियो कीअं वांदो न आहे, तूं 3 ॾींहं थियो 4 ॾींहं मुंहिंजो भाउ ई वैसे कीअं वांदो न आहे। त उहो साहबी अब्दुल्ला बिन उमर चए थो आउं एतिरे लाइ करे टकियो कि आउं न्याय अमल कहिड़ो करे जेको हिनखे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 भेरा जन्नती चयो आहे। त राति सॼी आउं जाॻां, ऐं सॼी राति जाॻां उन माण्हू खे न्यारे लाइ करे कि राति जो अमल कहिड़ा कयो। सॼी राति सुतो पियो हुए, सॼी राति सुतो पियो हुए, तहज्जुद जी नमाज़ पण न पढ़े, सॼी राति सुतो पियो पण जहिड़े पण पासो फेरे त अल्लाह जो ज़िक्र करे, जहिड़े पासो फेरे त करे अल्लाहु अकबर सुभान अल्लाह, जहिड़े पासो फेरे राति जो करे ज़िक्र करे। हिकिड़ो ॾींहुं थियो, 2 ॾींहं थिया, 3 ॾींहं थिया त मूं ॾिठो हीउ त माण्हू ख़ासि अहिड़ो को अमल करे नथो, पोइ हिनखे अल्लाह जे नबी जन्नती कुॾा चयो आहे। पहिरियों मूं हुनखे सची ॻाल्हि चई कि मुंहिंजा भाउ आउं पैसे वरी न आयुसि, मूं रीस न आई कई, आउं घर में वरी न आयुसि, आउं तो वटि 3 ॾींहं एतिरे लाइ करे आयो जे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे 3 ॾींहं लगातार जन्नती चयो आहे। आउं ॼाण आयो कि तूं कहिड़ो अमल कई थो, त मूं त अहिड़ो को अमल ॾिठो ज न आहे वॾो जेको तोखे जन्नत में खणी ईंदो, तूं कई कोन। त हुन चई मुंहिंजा भाउ आउं कोई अमल नथो कयां, पर हिकिड़ो अमल है जंहिं मथे मूंखे उमेद है कि आउं जन्नती आहियां, उहो ई है कि मुंहिंजे दिल में कंहिं पण मुसलमान से हसद न आहे। ऐं कंहिं मुसलमान से खार नथो कयां, कंहिं से हसद नथो रखां। अल्लाह जंहिंखे जेतिरो ॾिने भले ॾिने, मड़ ख़ुशि रहे ऐं ख़ुशि आहियां, मुंहिंजी कंहिं से नफ़रत न आहे, ॿिए मिणी सां मोहबत कयां थो, ऐं कंहिं से हसद नथो कयां, न ई उहो अमल जेको मूंखे जन्नत में खणी
बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु के ई पंजो अमल है जो इंसान के जन्नत में खणे जो नफल नमाज पढ़ण। बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो जे ए बिलाल तू कई करो तो आऊं जन्नत में वियोस तो मु जन्नत में तोने पगे जो खुरकासो है आऊं जन्नत में वियोस ते त मांद एकड़ो माड़ो मूनो मांद वियो पे पान मांद को माड़ो जे पगे जो खुरका के पास समझो मांद को वने पियो के रहे तरे मु जिब्रील के पूछो जे मूनो पहला जो वने पियो जंजो खुरका थी पियो ई माड़ो के रहे त फरमायो ई बिलाल है के रहे हाय नबी नु मांद बिलाल जन्नत में करे फरमायो ई बिलाल है बिलाल तो केड़ो अमल कई तो जो जन्नत में तोने पगे जो खुरका छोड़ी न आयो या तेरा फरमायो ए अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आवड़ो को अमल न तो कया एकड़ो अमल कया तो जहर पण आओ वजू कया तो तेरा बरकत नमाज नफल पढ़ा जहर पण ये जो मसो कया जे टाइम में पण वजू कया गमी टाइम में वजू कयो बरकत सुन्नत नफल पढ़ा तो अने मुके उम्मीद है इन कारणे जन्नत में पहुंची जो एकड़ो अमल ही पण अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा हिजरत करे मक्के में जा मदीने आया तेरा पहला बोल जो मदीने में इरशाद फरमाया या अय्युहन नास ए लोगो अफ्शु सलाम सलाम के आम कयो एक बे के सलाम कयो पां करो कयो दा लमे पना के केटो के बा ठीक है पुछया पे अस्सलाम वालेकुम गाड़ी मथे वणो तो होंडा मथे टिप 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 करे छडियो टिप की जगह मथे अस्सलाम वालेकुम कयो सलाम के आम कयो मोबाइल मथे हेलो हेलो बिलाए हेलो हेलो अस्सलाम वालेकुम सलाम कयो मुलाकात कयो सलाम कयो पाके सलाम करे ना शर्म अचे सलाम में कई शर्म अफसोस सलाम के फैलायो जिते में सलाम कयो बल्कि हदीस में इतरो हुक्म आयो है आई आने भाई तेरा बैठा आयो बाहर निकलो आंखे दीवार आदि अची रही पाछा वारो सलाम कयो अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम जरा वेंदा पिया विच में वण अची वने साहबा किराम हिन पासे अल्लाह के नबी वण जो हुन पासे जरा वण जो हुन पासे वरी साहबा किराम जरा थे अस्सलाम वालेकुम विच में वण अची वियो वरी सलाम वालेकुम इतरो सलाम कंदा सलाम आम कयो वातइमु ताम माड़ो के खादो खारायो अस्तु सलाम वतइमु ताम खारायो पियायो सखा कयो मेहमान के खारायो वयो तइमुन ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा अल्लाह फरमाए जन्नत में ओ माड़ो वेंदा जोको गरीब मिस्कीन के खारायो ता अल्लाह जे नाले मथे खारायो सखा कयो खैरात कयो माड़े के खारायो मेहमान नवाजी कयो इन में इंसान जन्नत में वेंदो अतइमु ताम वो फरमायो वसीलुल अरहाम रिश्तेदारी के जोड़ो संगावती के जोड़ो पामा कई अड़ा मुसलमान भाई 5 टाइम जा नमाजी आई रमजान में रोजा रखे था हज करे आया नेक नमाज दाढ़ियों रखी बराबर जड़ा पण सगे पासे कुछ न था सगे भाउ से सगी भेण से माइटरे से बड़ा बैठा है रिश्तेदारी के तोड़ा बैठा है मुझा अजीजो रिश्तेदारी के तोड़ इस्लाम के अंदर जायज ना जो को इंसान संगावती के जोड़े तो संगावती के तोड़े न तो उनकी उम्र में अल्लाह ताला बरकत करे अल्लाह के नबी फरमायो करो फरमायो संगावती के जोड़ो करो थी दो वसल्लु बिल लैल व नास नियाम मरे मारो जब रात को सुनी ने तेरे करो कयो नमाज करो अच्छा 4 अमल कयो सलाम आम कयो मारे के खारायो रिश्तेदारी के जोड़ो अने रात जो नमाज पढ़ो ओ दुखुलुल जन्नत बिसलाम सलामती से जन्नत में दाखिल की वयो आंखे जन्नत में वकीदल को है ना ई 4 अमल करे लायो डायरेक्ट जन्नत में जाए ततजाफा जुनूबुहुम अनिल मवादि'i यदऊन रब्बहुम अल्लाह फरमाए ई ओ माड़ो जो जन्नत में वेंदा रात जो मरे माड़ो आराम में वेंदा तेरा ई आराम में नता में ई अल्लाह के सजदे में वेंदा सजदे में रात गुजारी था नमाज में रात गुजारी था इन्हीं मारो के अल्लाह ताला जन्नत दी ये एकड़ो अमल जो इंसान के जन्म में खड़ी वेंदो जो को बहुत अहम अमल है पांचे नौजवान ला करे खास करे नौजवान ला करे खास करे अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सबअतुन युदिल्लुहुमुल्लाहु फी दिल्ली यौम ला दिल्ला इल्ला दिल्लु 7 किस्म जा इंसान जैसे अल्लाह रब्बुल आलमीन अर्श की छाई नसीब कंदो उन्हीं 7 में जा एकड़ो ऊ नौजवान पहले नंबर मते अल इमामुल आदिल अदल ने इंसाफ करे वालो इमाम गोठ जो सरपंच वे आगेवान वे वड़ियन वे वडो वे अदल ने इंसाफ करे करे ना इंसाफी न करे
पहलो ई इंसान। बे नंबर मथे शाबुन नशा बेबातिल्लाह, ऊ नौजवान जंहिं जवानी में अल्लाह रब्बुल आलमीन की इबादत कई। जवानी में अल्लाह की इबादत करनी बड़ी मुश्किल है। कुला जवानी में इंसान कई रास्ता खुजनि था, कई शैतान विसुसा वजे तो अल्लाह के ओड़ो इंसान नथो थिए, पण तंहिं हूंदे को नौजवान जवानी में अल्लाह ताला खे सिजदो करे, इन लाइ करे जन्नत है। टियों इंसान वरजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुन बिल मसाजिद, वो इंसान जंहिंजी दिल जो कोई मस्जिद से लगी पई है, दिल के कम में, धंधे में है, दुकान मथे है, गाड़ी में, गमे ला खेत्र में जाए, मोड़ मोड़ घड़ियाल न्यारे, नमाज जो टाइम में थियो, नमाज जो टाइम में थियो, नमाज के टाइम के मोड़ मोड़ न्यारे तो भी इंसान जो कोई जन्नत में वेंदो। मैं चौथे नंबर में जो मेन है रजुलान तहाबा फिल्लाह इज्तमा अलैहि व तफर्रक़ा अलैहि, बगो माण्हू जो एक ॿिए से अल्लाह ला करे मोहब्बत कई था, जो मूंखे सां बयान कयो। मैं पंजे नंबर मथे अल्लाह जी फरमायो व रजुलुन दअतहु इम्राअतुन ज़ातु मनसबिन व जमाल, वो इंसान जैसे हिकड़ी औरत जो खूबसूरत औरत है खंड करे, बदकारी करे ना करे, बुराई करे ना करे, जिना करे ना करे, खोटो कम करे ना करे, औरत पिन तैयार थी वही। औरत कहिड़ी है? खूबसूरत औरत है, जोरदार औरत है, अने सॾ करे जो तो हलियो अच कोई ना आहे, पण ऊपर चए तो इन्नी अखाफुल्लाह, अल्लाह अल्लाह ई आहे कंहिं में कंट्रोल अच न। अॼु त माण्हू घर में घुसी वञनि था, इज़तूं लूटी पिया। अॼु इहा हालत रही, हिकिड़े इंसान खे हिकिड़ी खूबसूरत औरत सामे थी सॾ करे बुराई लाइ करे, और उहो इंसान चए ऐं अल्लाह खां घुरिजां तो ये बुराई मूंखे ना ई करणी, अल्लाह ताला इन इंसान खे जन्नत में दाख़िल कंदो। वरजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ाज़त ऐना, वो इंसान जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन खे तन्हाईअ में याद कयो, एतिरो याद कयो जे अखि मां लुड़क जारी थी विया, अल्लाह हुनखे जन्नत नसीब कंदो। अने उहो इंसान रजुलुन, उहो इंसान जंहिं इंसान पंहिंजे सवरे हथ से ईअं ख़र्चो कयो जे अवरे हथ खे मन ख़बर न पई, इंसान जन्नत में वेंदो। कई अमल पिया आहिनि जेको पाण करे जन्नत में वञी सघूं था। आख़िर में जेको सूरत आले इमरान जी आयत नंबर 133 मां सामने तिलावत कई हुई, वो आयत तव्हांखे सामने बयान करे आप पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कयां थो। अल्लाह ताला फरमाए वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द उइद्दत लिल मुत्तक़ीन, ए इंसानो ऐं उन जन्नत दा करे दौड़ो जेको जन्नत ज़मीन ने आसमान जेतिरी चौड़ी है। जमीन ने आसमान केतिरा खुला पिया आहिनि, एतिरी जन्नत चौड़ी है, उन जन्नत लाइ करे दौड़ो। उहा जन्नत जेको मुत्तक़ी माण्हू लाइ करे तयार करे न वई। दौड़ो, पाण दुनिया पुठियां दौड़ो पिया, पाण धंधे पुठियां दौड़ो पिया, पाण पैसे पुठियां दौड़ो पिया, मड़े कयो दुनिया कमायो, धंधो कयो, पैसा भेरा कयो, मिल्कियत कंहिं वस्तु जी मनाई न आहे इस्लाम में, मड़े जाइज़ है, पर दुनिया भेरो दीन हुअणो खपे, धंधे भेरो पंहिंजो अमल हुअणो खपे, पाण पैसा कमायूं तंहिंमें हलाल कमाई हुअणी खपे, पाण दुनिया भेरो अल्लाह यादि हुअणु खपे, पाण जन्नत यादि हुअणी खपे। अल्लाह हिन दुनिया में पाण हमेशह रहण न ई आयासीं, अॼु अयूं सवारे हलिया वेंदासीं, अचानक मौत थी त मन था, अचानक नौजवान पाण भेरा वे थे पी फोनी कई ॻाल्हि कई त असांजी जो ख़बर पए उहो वेंदो त दुनिया में जा नहीं थिया कई हादसा अॼु वधी न एक्सीडेंट मोड़ मोड़ थी त कई नौजवान वञे पिया। मुंहिंजा अज़ीज़ो, इन इंसान खे दुनिया पूतो न बल्कि जन्नत लाइ करे तयारी कई खपे। दुनिया अॼु सवारी ख़त्म थी वञे, जन्नत मुंहिंजे हथ मां न वञे। अने उहो माण्हू जंहिंखे जन्नत मिलंदी, माण्हू केरु हूंदा? अल्लज़ीन युनफ़िक़ून फ़ी सर्राइ व ज़र्रा, इहो माण्हू आई जेको ख़र्चो कई था, दुख में वेठे भले सुख में वेठे भले, थोरो वे तंहिं ख़र्चो कई था, वधारे में ते पाण ख़र्चो कई। वलक़ाज़िमीन अल ग़ैज़, गुस्से के पी वञे था। गुस्सो जेको आहे न, गुस्सो ये इंसान के बर्बाद करे छॾे थो। गुस्से में कई तरह पाण अहिड़ा कम कयूं था जे पुठियां पाण पंहिंजे ते अफ़सोस थी थो मुंहिंजी गुनाह कयो। गुस्से में इंसान अची करे पंहिंजे औरत खे तलाक ॾेई छॾे थो, अल्लाह पुठियां चए थो मूं कयो गुरु हुई। गुस्से में अची करे पंहिंजी हज़ार जी लखें जी वस्तु जोड़े अचे थो, पुठियां ख़बर पवंदी ही मूं कयो गुरु। गुस्सो अचे, गुस्से खे पी वञो। हिकिड़ो साहबी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो त अल्लाह जे मूंखे वसीयत कयो, नसीहत कयो मूंखे हिकिड़ो अहिड़ो अमल दसो जेको मूला करे घणे थी पए। फरमायो ला तग़ज़ब, गुस्सो न कर, गुस्सो न कर, गुस्सो न कर। इंसान गुस्से खां बचे। अने पोइ फरमाया अल्लाह ताला करो वल आफ़ीन अनिन नास, माण्हू खे माफ़ करे सघे था। ऐं जेकॾहिं चाहियो था कि अल्लाह ताला आंखे माफ़ करे ऐं माण्हू खे माफ़ करे छॾियो, माफ़ करणु मुश्किल है,
पंहिंजो माहौल त अहिड़ो बनी वियो आहे जे पाण वटि को हली करे अचे जे भाउ हुनखे माफ़ कर, पाण तंहिं पण माफ़ नथा कयूं, बल्कि पंहिंजी हालत अहिड़ी ख़तरनाक आहे जे माफ़ करण त लमो थियो, ॿिए खे माफ़ करण त लमो थियो। जेकॾहिं कंहिं माण्हू पाण खे ॾुख ॾिनो आहे, सतायो आहे, त पाण डबल ट्रिपल हुनखे सतायूं था। अरे ॾुख कंहिं ॾिनो, कंहिं गाह ॾिनी, कंहिं हणी लाथो, कंहिं ज़ुल्म कयो, अल्लाह खां माफ़, अल्लाह खां माफ़ है, इन उम्मीद से अल्लाह ताला मूंखे माफ़ कंदो। वलाकिन अन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन वल्लज़ीना इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अनफुसहुम ज़करुल्लाह फ़स्तग़फ़रू लिज़ुनूबिहिम वमन यग़फ़िरु ज़ुनूबा इल्लल्लाह। ने जहिड़े पण इन इंसान खां को गुनाह थी वञे, को ग़लती थी वञे, त अल्लाह खे यादि कयूं था, न गुनाह जी माफ़ी मङूं था। गुनाह थी वेंदो, इंसान खां गुनाह थी वञे, पर गुनाह थी, मुंहिंजा रब गुनाह थी वियो, मूंखे माफ़ कर। इंसान अल्लाह खे यादि करे माफ़ी मंगे, हिकिड़े तरह गुनाह थियो माफ़ी मंगो, ॿिए तरह थियो माफ़ी मंगो, हज़ार थिया थी हज़ार तरह माफ़ी मंगींदा आहियो, वरी गुनाह थी वरी माफ़ी मंगींदा आहियो, पण गुनाह पुछिया माफ़ी खे छॾियो न, माफ़ी ज़रूर मंगो। हिकिड़ो छैलो अमल जेको इंसान पाण लाइ करे ज़रूरी आहे, जेको जन्नत में वञे लाइ करे इंसान जेको ज़रियो बणी सघे थो, उही अमल आहे। नबी अकरम फरमायो, मन अज़मा ली मा बैन लहयतैनि व मा बैन रिजलैनि अज़मिनु लहुल जन्नह। जेको इंसान मूंखे ॿी वस्तुअ जी गारंटी ॾे, ॿी वस्तुअ जी गारंटी ॾे, आउं उन इंसान खे जन्नत जी गारंटी ॾियां थो। पहली वस्तु जेको इंसान जी ज़बान रही, इन ज़बान जी जेको इंसान गारंटी ॾे, आउं उनखे जन्नत जी गारंटी ॾियां। ज़बान मथे कंट्रोल कयो, इन ज़बान से कई गुनाह थींदा, बल्कि इंसान दोज़ख में जेको वधारे वेंदा त कान ज़बान हूंदी। ज़बान से पाण कूड़ कयूं था, ज़बान से पाण गिला कयूं पिया, ज़बान से पाण गीबत कयूं पिया, ज़बान से पाण मुनाफ़िक़ी कयूं पिया, ज़बान से पाण माण्हुनि खे विड़ायूं पिया, ई माना ज़बान जा गुनाह आहिनि। ज़बान से पाण कुफ़र जा कलमा चऊं पिया, ज़बान ते कंट्रोल कयो। ॻाल्हि करणी बि खांसी कयो, न करणी माठिया वेठा। अने ॿई वस्तु जंहिंजी गारंटी मूंखे ॾे, तिन जी शर्मगाह, तिन जी इज़त जी मूंखे गारंटी ॾे, त आउं उनखे जन्नत जी गारंटी ॾियां थो। न औरत लाइ करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल मरअत इज़ा सल्लत खम्सहा, हिकिड़ी औरत जर 5 टाइम नमाज़ पढ़ी लाए, वसामत शहरहा, अने रमज़ान जा रोज़ा रखे, व अताअत ज़ौजहा, तिन जे घर वारी जी ॻाल्हि मञे, व अहसनत फरजहा, अने तिन जी इज़त खे बचाए रखे, 4 अमल करे। औरत जेको आहे 4 अमल करे। पहलो अमल 5 टाइम नमाज़ पढ़े, रमज़ान जा रोज़ा रखे, घर वारे जी ॻाल्हि मञे, अने इज़त जी हिफ़ाज़त करे। 4 जेको अमल औरत करे लाइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन औरत खे जन्नत जा 8 दरवाज़ा छूट ऐं खपे न दाख़िल थी। 4 अमल 8 दरवाज़ा खुला। मुंहिंजे माए भेण खे पण ख़ासि करे इहा अपील गुज़ारिश है, जे नमाज़ जी पाबंदी कई, पहले जी ज़बान मथे कंट्रोल कई, तो औरत जेको आहे ज़बान ॿोड़ी जेको आहे बेकंट्रोल है, बेकाबू है, जेकी ज़बान मां ॿोड़े छॾी ॾियूं, वधारे पाण ॻाल्हि कयूं, वधारे कूड़ थी, वधारे पाण ॻाल्हि कयूं, वधारे गिलाऊं थी, वधारे गीबत थी, तेरे ज़बान खे ओछो इस्तेमालु करणो, ज़बान मथे कंट्रोल रखणो। ये अमोक अमल आहे जेको आंखि सां पेश कया, कई अमल अहिड़ा पिया आहिनि जेको इंसान खे जन्नत में खणी वञे था। पाण मणी खे सुणे खां वधारे अमल कयो खपे। ॻाल्हियूं पाण जेके सुयूं आहिनि, जन्नत तयार कई है पाण करे, अल्लाह पाण करे बनाई, त पाण पिंड उन जन्नत खे विञाए छॾींदासीं, त पाण वधारे ॿियो को आहे न, पाण वधारे बेसुधो ॿियो को आहे न। पिंड पण जन्नत लाइ करे तयारी कयो, ऐं ॿिए खे पण सम्झायो, नसीहत कयो, जो मुंहिंजा भाउ दुनिया अॼु सवारे ख़तम थी वेंदी, दुनिया मूंखे दौड़ी दौड़ी ज़िंदगी वेंदी रही, कई माण्हू मरी विया, मुक़ाम जे हवाले थी विया, उते मिटी जा ढेर ठाहिया पिया, को इंसान दुनिया में न आहे। पाण सवारे कीअं हूंदासीं? पाण तयारी कयूं उन जन्नत लाइ करे जंहिं पाण वञूं पिया, जेको पाण खे मिले वारी आहे, जिते पाण खे अल्लाह जो दीदार थींदो, जिते पाण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी सघंदासीं। अल्लाह ताला खां दुआ आहे, जेकी पण ॻाल्हियूं क़ुरान जे मुताबिक़ सयूं आहिनि, अल्लाह ताला पाण मणी खे मिली जुली करे अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जीअं पाण हिते मणे बेरा थिया आहियूं, अल्लाह ताला पाण मणी खे जन्नत में बेरा करे। अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में पाण मणी खे जन्नत फिरदौस अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे गुनाह खे माफ़ फरमाए। जेकी पण ॻाल्हियूं सयूं अल्लाह पाण मणी खे अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।